ھنङورجا में 3 महीननि खां बीमारी में मुब्तला पौरियत परोवेज़ अहमद दायो सहायता जो منتظر आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल जब्बार चांग। में जेको गुलशाह गाज़ी महले में जेको परोवेज़ अहमद दायो 3 महीननि खां बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे। असीं मौजूदु आहियूं उन्हनि जे वारसनि सां, उन्हनि जे वालदेन ऐं जेके पाड़े ओड़े जा जेके माण्हू आहिनि, सोशल वर्कर असीं मौजूदु आहियूं। अचो त उहे टाइम ॾिसां पंहिंजा वीचार कीअं था वञनि। 3 महीना थी विया आहिनि। 3 महीना खट ते पिया हो, कंहिं सार न लधी आहे। हिन जी हालत खे 3 खां 4 महीना थी विया आहिनि, जंहिंमें परहेज़ मुंहिंजो पुटु आहे। सुठो शुकुर मिनती आहे, पर हाणे हींअर बेवस आहे, पंहिंजे वस में न आहे। जेको वीचारो बिस्तरे ते पियो आहे, जंहिंमें असां घर भाती तमामु घणो परेशान आहियूं ऐं इलाज लाइ असां अॻिते निकिरी नथा सघूं। हूअं छोला विकंदो, बिरयानी विरयानी विकंदो, जंहिंमें सफ़र कंदो, पर महिनत सुठे नमूने सां कंदो, जंहिंमें असांजो घर जो गुज़र सुठो थींदो हुयो। ऐं इहा परेशानी न हूंदी त पर हाणे हिन महिल कोन्हे। हाणे छा कयूं, हिन महिल इहा बि ॻणिती आहे त हींअर न आहे, छा कयूं। मतिलबु इहो आहे त असां गवर्नमेंट खे अर्ज़ु था कयूं त असांखे महिरबानी करे हिन छोकिरे असांजे परहेज़ में पुट खे कंहिं सुठी इस्पताल में माना दाख़िल करे ऐं हुनजो सुहिणे नमूने सां इलाजु कयो। परोवेज़ खे तक़रीबन 3-4 महीना थिया आहिनि। उहो पंहिंजे होश में हिन वक़्तु न आहे, बीमारी बिस्तर ते पियो आहे, पर एतिरे क़दुरु जो हुनखे ॻाल्हाइण जी सघन आहे। अर्ज़ु था कयूं त परोवेज़ अहमद जी मदद कई वञे, जेतिरो बि थी सघे मदद कई वञे। ऐं हुननि जी फैमिली तमामु घणो परेशान आहे। त हिननि खे इहो ई मशवरो ॾिनो आहे त परोवेज़ जो ऑपरेशन थींदो, जेके दिमाग़ में ॻोड़ा आहिनि उहो कंहिं सुठी अस्पताल में वञी हिनजो ऑपरेशन करायो। उन ऑपरेशन लाइ हिननि खे ॻरी रक़म जी ज़रूरत आहे, जेका हिननि वटि न आहे ग़रीबनि वटि। असीं बस वारनि खां इहो ई मुतालबो था कयूं त हिन ग़रीब जी मदद कई वञे, जीअं हे ग़रीब पंहिंजो इलाजु कराए ऐं पंहिंजे घर भातियुनि जो सुठे नमूने सां गुज़र सफ़र करे सघे। हा, चवां इलाजु करायो कान्हे। इलाजु थियणु घुरिजे। पकोड़ा छोला खपाए गुज़र सफ़र कंदा हुआसीं, उन ते ई असांजो सॼो चरखो हलंदो घर जो। हिन वक़्तु उहो बीमार आहे। असीं ॿियो त ठहियो, घर जो गुज़र सफ़र बि सही नथो थिए ऐं हिननि मुतालबो कयो वस वारनि खां असांजी फौरी तौर ते परोवेज़ अहमद जो इलाजु करायो वञे। कैमरामैन अब्दुल चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़, ھنङورجا। अब्दुल जब्बार चांग जी रिपोर्ट हमारे नाज़रीन।